छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो अब्दुल रऊफ़, किथां जा हो? ॻोठ आदूमहर लॻ अरब महर। छा मामलो आहे? असांजो मामिलो इहो आहे त असांजा माइट आहिनि, मुंहिंजे माल साहब जो मामो आहे मुश्ताक महर, उन सां असांजी मिटी माइटी थियल आहे। पोइ मुंहिंजी भेण मुंहिंजे उनजे बदर में मुंहिंजे वाल साहब जी हितां शादी थियल आहे, मुंहिंजी भेण उनजे बदर में ॾिनल आहे। पोइ असां उन्हनि खे परणाए ॾिनी आहे, अॻ में असांखे ब्लैकमेल कंदा, असांजे घरनि ते अची हमिलो कयो हुयो त असांखे ॾियो, न कमाईंदा आहिनि न कुझु कंदा आहिनि। वरी बि असां उन्हनि खे ॾिनीसीं, सॼो ॻोठु हिन ॻाल्हि जो शाहिद आहे। वरी बि असां उन्हनि खे ॾिनीसीं, वरी शादी कराए ॾिनी आहे। उन खां बाद में वरी अची करे मुंहिंजी भेण सां विड़िया आहिनि। वरी असां मिटनि माइटनि चवण ते वरी उन्हनि खे ॾिनी आहे वापसि। वरी 2 ॾींहं पहिरियों वरी मुंहिंजी भेण सां उनखे मारण जी कोशिशि कई अथऊं। जेको आहे मूंखे ख़बर पई आहे, उन सां लठियुनि सां कुहाड़ियुनि सां हमिलो कयो अथऊं, तकलीफ़ ॾाढी उनखे पुॼाए अथऊं। मूंखे जीअं ख़बर पई, मां ओचितो छुटी ते आयल हुयुसि हिते, मूंखे जीअं ख़बर पई असां वियासीं त असांजे साम्हूं न त मुंहिंजी भेण सां विढ़नि पिया, उनखे असां वठी पंहिंजे घर आया आहियूं। वरी राति अची करे इन्हनि सागनी मुश्ताक महर जा पुट आफ्ताब, काशिफ़, मेहराब जा पुट इमरान, राजा, इरफान, इमदाद, इन जो पुट एजाज, इन्हनि कुलनी अची करे हथियारनि सां असांजे घर ते मुंहिंजी भेण खे मारण जी कोशिशि कई अथऊं, मूंखे मारण जी कोशिशि कई अथऊं। मुंहिंजो वालिद साहब खे, हे मुंहिंजो सौटु आहे, हिन खे, असां कुलनी खे, असांजी फैमिली पूरीअ खे हिननि तशदुद जो निशानो बनायो आहे। उन खां बाद में सिधा फायर कया अथऊं असां ते। हे त ई सौट ई पाड़े वारा पुॼी विया त माना असांखे बची वियासीं, न त हुन क़तल करण जे इरादे सां घर में दाख़िल थिया हुया। अॻ में बि हिननि शादी जी जे टाइम खां अॻ में बि अची असांजे घर में फायरिंग कई आहे, रिकॉर्ड ते हर शइ रखियल आहे, हर कंहिंखे पूरे ॻोठ खे ख़बर आहे। वरी बि असां बर्दाश्त कयोसीं। असां चयोसीं त मिटी माइटी जे करे ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि, इन्हनि जो कमु ई इहो आहे, जहिड़ा करणु, चोरियूं करणु, ऐं सॼो हिननि जो कमु ई इहो आहे। वरी बि असां मिटी माइटी करे बर्दाश्त कयोसीं। राति असां सां इहो हमिलो असां ते कयो अथऊं, क़तल करण जे इरादे सां असां वटि आया हुआ। असां सां इंसाफ़ कयो वञे। असां थाणे ते वियासीं, उन्हनि असांखे रिपोर्ट ॾिनी आहे। मां आला इख़्तियारनि खां मुतालबो थो कयां, DIG साहब, IG, SP, DSP साहब, सभिनी खे, SHO साहब, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी जान खे ख़तरो आहे, जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सुभाणे असांखे इन्हनि मां वधीक ख़तरो आहे, सुभाणे कुझु बि असांखे करे सघनि था।